नायब वज़ीर आज़म इसाक डार जी क़तर जे वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल सानी सां गैर रस्मी मुलाक़ात। परॾेही आफ़ीस जे तर्जुमान जो चवणु आहे त ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात मॉस्को में SCO सरबराही इजलास जे मौक़े ते थी। इसाक डार ऐं शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल सानी ॿतरफ़ी लाॻापन ऐं इलाक़ाई सहकार जे तरजीहुनि बाबति ॻाल्हियूं कयूं। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी पारां कायद अज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो। ख़ुसूसी महक में DGISPR मुल्की घरू सूरतहाल दिफ़ाई मामलनि ऐं पाक फ़ौज जी पेशवाराणी किरदार बाबति तफ़सीली ॻाल्हियूं कयूं। शागिर्दनि खे सोशल मीडिया ते वावेला ऐं हक़ीक़तुनि जी फ़र्क़ बाबति बि आगाह कयो। मां घणे वक़्त खां पिया चयो त 26 खां पोइ 27वीं तरमीम ईंदी त हाणे 28वीं तरमीम जी हींअर खां तयारी शुरू आहे ऐं 28वीं तरमीम डिसंबर में अचे या जनवरी में अचे अचणी आहे। पोइ उन में बि कुझु रहिजी वियो त 29 तरमीम बि ईंदी, पर जेको बि करिणो आहे उहो कबो जेका मथे सूरत हाल नज़र पई अचे त उन में हाणे असल टेस्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेका जमहूरियत जी पाण खे चैंपियन सम्झंदी आहे, हाणे असल टेस्ट त उनजो 28 29 तरमीम में अचिणो आहे। जतोई भाइरनि ख़िलाफ़ 5 केसनि जी ॿुधणी 2 ऐं 1 जी 17 डिसंबर ताईं मुलतवी। NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त MNA ज़ुल्फ़कार पंहिंजे घर मां लॻल धाड़े में पुलिस जी कारकर्दगी बहितर आहे। मोबाइल मार्केट मां थियल करोड़े रुपयनि जी चोरी बि वापसि थियणु घुरिजे। रुगो MNA जी रिकवरी न थियणु खपे, आम माण्हुनि जी बि थियणु घुरिजे। नवंबर ऐं डिसंबर महीना बि अहम आहिनि। बहिरियां चयो हो त 26 खां पोइ 27वीं तरमीम ईंदी। हाणे 28वीं तरमीम जी तयारी बि शुरू आहे। उहा डिसंबर या जनवरी में अचणी आहे। असुल इम्तिहान PP जो आहे, जेका पाण खे जमहूरियत जी चैंपियन सम्झंदी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे हुकुम खां पोइ सीधा डायरेक्टर ऑफिसरनि समेत मिंथमेड़ वठी ठिकराचे में आबादगारनि वटि पहुची वियो। सीधा डायरेक्टर आबादगारनि वटि पहुची केस तां हथ खणण लाइ मेड़ मिंथ कई। आबादगारनि बम्बली माइनर जी RD 89 खां पुछड़ी ताईं समूरा पाइप बंदि कराए खाटी जो मुतालबो करे छॾियो। संदन चवणु आहे त 20 नवंबर ताईं वाह में पुछड़ी ताईं पाणी पहुचायो वञे त हू केस तां हथ खणंदा। सीधा डायरेक्टर जो चवणु आहे त गैर कानूनी पाइपनि अॼु ई ऑपरेशन ख़तमु कया वेंदा। खाटी बजट खां पोइ कराई वेंदी। वाह ते गैर कानूनी लिफ्ट मशीनूं हणंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कराया वेंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप बि पाकिस्तानी ख़र्चे जी तस्दीक कंदे चयो आहे त भारत ॿीहर पाकिस्तान ते जंग बढ़णु चाहे पियो। हुन पाक भारत समेत दुनिया में 8 वॾियूं जंगियूं रोकरायूं। पाकिस्तान ऐं भारत हाणे बहितर क़दम खणी रहिया आहिनि। हुन वापार जी बुनियाद ते जंगबंदियूं रोकरायूं। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण लाइ सरगर्मियूं तेज़। कंडियारे जे करतारपुर पाड़े मां 2 नौजवान मुबैना तौर अगवा। ANC दाख़िल। वारसनि जो चवणु आहे त कार सवार हथियारबंद अब्दुल सत्तार ऐं वकार अली लाको खे अगवा करे विया। 2 नौजवान पेट्रोल यूनिट ते पोरियो कंदा आहिनि। कंबर जे बरकत शाह पाड़े में पैसनि जी ॾेती लेती था। वॾे भाउ हथां नंढो भाउ क़तल। जवाबदार अज़हर गोपांग पंहिंजे नंढे भाउ वज़ीर उर्फ़ राशिद गोपांग खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। खैरपुर नाथनशाह में 2 धारदार रोड हादसनि में 3 ॼणा फौत, 20 ज़ख़्मी। इंडस हाईवे ते ॼञ सां भरियल कोस्टर ऐं ट्रालर में टक्कर सबबि मनफ़क़ीर ऐं बरकत मंगणार अजल जो शिकार। 2 ट्रैक्टर ट्रालियुनि में टक्कर जे नतीजे में पोरियत सदाकत भंगर हयाती विञाए वेठो। बेरिया सिटी में जोगी बिरादरी पारां हमलो करे 2 औरतुनि समेत 5 ॼणनि खे ज़ख़्मी ऐं घर ख़ाली करण जी धमकी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त 5 ॾींहनि खां हथियारबंदनि घर ख़ाली करण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अॼु हथियारबंदनि हमलो करे 2 औरतुनि समेत 5 ॼणनि खे ज़ख़्मी कयो आहे। ऐं खानपुर मार में बदमनी ऐं ॻोठाणे खां मोटरसाइकिल फुरवा के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो।
अॻवाणनि जो चवणु आहे त पुलिस बदअमनी ज़ाब्तो ऐं अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे।